घोटकी में खबर ॾींदा हलो तो घोटकी जे सियासी ऐं समाजी शख्सियत राना मुश्ताक अली पाकिस्तान ह्यूमन राइट्स ऑर्गेनाइजेशन जे लाइ घोटकी जो सदर चूंडिजी वियो। ॿिया उहिदेदार पिणु चूंडिया विया। पाकिस्तान ह्यूमन राइट्स ऑर्गेनाइजेशन जे लाइ घोटकी जे उहिदेदारनि जी चूंड लाइ तंज़ीम जे मरकज़ी अॻवान शराफत अली जी सदारत हेठि इजलास थियो, जंहिं में पाकिस्तान ह्यूमन राइट्स ऑर्गेनाइजेशन जे लाइ घोटकी जे उहिदेदारनि खे इत्फाक़ी राय सां चूंडियो वियो। जंहिं मूजिबि राना मुश्ताक अली ज़िले सदर डॉक्टर राव सिकंदर अली, सीनियर नायब सदर मज़हर शेख, नायब सदर जनरल सेक्रेटरी आदिल मलिक ऐं ॿिया शामिल आहिनि। उन मौके ते खिताब कंदे ज़िले सदर राना मुश्ताक अली चयो त जिन माण्हुनि खे काबीना में शामिल कयो वियो इहे अॻु में इनफरादी तौर इंसानी हक़नि जे हवाले सां कम करे रहिया हुआ। हाणे हू PIHRO जे मज़बूत प्लेटफॉर्म तां घोटकी जे मज़लूम ऐं पसमंदा तबक़नि जे हक़नि जे तहफ़ुज़ लाइ भरपूर कोशिशूं कंदा, जेको हिकु खुशाइंद अमल आहे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।